मूमल अॼु वॾी ख़ुशीअ जी ख़बर आ ॿुधाईंदोसांइ न त सफ़ा ठरी बर्फ़ थी पवंदी। राणा ॾिस सच ॿुधाए, मज़ाक न कर। ओ तोखे चयोमि न त ख़ुशीअ जी ख़बर आ। जमादार बुरल तोखे प्रमोशन जो मोशन ज़रूर लॻंदो, पर इहा ॻाल्हि ज़रूर ज़ाहिर थिए त इहे कफ़न चोर चोरी छो था कनि, कंहिंजे लाइ था कनि ऐं कहिड़े कम था आणनि। सर सुहिणल ऐं सोजरो मुजरिमनि ते महिनत करे रहिया आहिनि। जेकॾहिं बाबो गाॾीअ में न वेठो न त मां इन गाॾीअ खे तीली ॾींदो मां। भाॼाई माचिस त खणी अचूं। नादाने ईअं न कजाए, इन कार में त अञा तोखे सर्कस बि कराइणो आहे। चाचा वञ वेह वञी पुटनि सां। बाबा अते वारनि खे मां चयो त बाबे खे वठी अचो दुकान ते त वॾे पुट खे दुआ करे। बाबा लॻे थो तव्हांजे पीउ खे कंहिं दुआ कई आहे जो तव्हां सुधरी पिया हो। अॻु 2-3 दफ़ा चाचे खे जवाबु ॾिनो अथई। हाणे जेकॾहिं चाचे खे इनकार कंदे न त पोइ नाराज़ थी वेंदई। मोकल ॾेई छॾ बाबा। ठीकु आहे पुटु, चवां थो अधे खे। बाबा चाचो मास्तर कसम खणी वियो त मां रुपयो बि ख़र्च न कयो आहे। सॼो ख़र्च गुल जलाल ऐं रोशन पाण पिया कनि। मूमल बि इहा ई ॻाल्हि कई हुई, पाण त सुधरी विया आहिनि, पर राणे खे वॾो दुकान खोले ॾिनो अथनि। छॾ हाणे खाइण ॾे घोटनि खे, वारो वारो लाइ ॾिनी अथई। छॾ हाणे भाॼाई न चओ दे वॾे खे भली खाए। ओ चरी मां घोटनि जो भाउ आहियां, सुभाणे दर ते रखियल ढकणी हिननि खां न भॼे त मां त भञा न। अदा दुआ कर, ढकणी हिकिड़े धक में ई हली वेंदी। अहिड़ियूं बुसरियूं थी भाॼाई खाराए। भाॼाई जेका हुआ कुनड़ी चई हुई उहा कॾहिं तयारु कंदीअ? राणा अॼु जेको खाधो सो खाधो घोटनि सां, सुभाणे हिननि सां हिकिड़ो गिरह बि न खाइण ॾींदीसांइ। मूं आसान मां आसान आहियां, बाक़ी तूं में कुंडी मालिक राज़ी आहिनि, तूं खाइण ते रंज थी थिए। ओ नथी रंज थिए, तूं मुड़ुस थी मोह ॾे। भाॼाई खां वरी ॿी बुसरी था पचरायूं। जहिड़ो न भाउ लॻो अथव, मूंखे लॻे थो त ॿी बुसरी बि पचाइणी पवंदी। दोसन अधी मूमल आई हुई, चवे पई हल असां ॾे। मां घोटनि जी कयां कन कुंवारजनि जी। तूं अधी बहार जो हली करे ख्याल रख। पोइ तूं हली वञी आ न, मुंहिंजी शादीअ ते 7 ॾींहं अॻु में आयूं हुयूं। अधी सवेरा ई बहार सॼे घर जो कमकार अची संभालियो हुयनि। तोखां मोकल वठण ज़रूरी सम्झियमि, इन ई करे उन्हनि खे चई त कोन दोस्तनि अचे त मोकल वठां। दोसन मूंखे एतिरो ॿार सम्झो अथई छा? तूं ॿार, तूं त बाबे खां बि वॾी आहीं। दोसन तोखां त नंढी आहियां, तूं बि टोकी तो सुरीला। ठोकिया ई कोन थो, मज़ाक बि कयां, भाई जान सां एतिरी मज़ाक न कयां। मां वञाई थी अधी बहार वारनि जे घर, 2-3 ॾींहं उते हूंदसि, पोइ घर जो ऐं चाचे जो ख्यालु रखजांइ। ठीकु आहे तूं वञ, मां घर जो ख्यालु रखंदुसि। जुमाखान मास्तर जे छोकरनि जी शादी, वॾो सॾो हलायो अथई किरण खान। बाबा परे परे जा महिमान ईंदा, पाण खे वॾी महिनत करणी पवंदी। किरण खान महिनतूं अंग्रेज़ बि कंदा, पर हीअ महिनत का ॿी शइ आहे बाबा। ॿुधी चाचा सबाजड़ा, असांखे ॻोठ मां खटूं बि कढणियूं आहिनि, देगियूं बि खणी अचणियूं आहिनि, इहो त चवणु चाहीं न। वड़े जुमा खान वाह वॼाए छॾी वियो। मूं अञा चयो ई न आहे त तूं अॻ ई सम्झी वे। यार कद खां वॾो अकुल अथई बाबा, इहा ॻाल्हि सही तुम्हारी मञणी पवंदी। ॿुधी चाचा सबाजड़ा, तुंहिंजे पुट जे शादीअ ते मास्तर जे पुटनि खटूं कोन ॾिनियूं हुयूं। किरण पहाको कोन ॿुधो अथई, हिकिड़े पुनल कान बानी कुल बरोच जी। बाबा असांखे ॾिसणो आहे मास्तर खे, मास्तर वीचारो आहे मखण माण्हू। मखण त अंग्रेज़नि जे दौर में बि हूंदो, पर ही मास्तर मखण का ॿी शइ अथव। फंडर बि कहावती अथनि या उहे अछा कुकड़ा खाराईंदा ॻोठ वारनि खे। चरियो थियो ई छा, हिकिड़ी फंडर 2 फंडरूं बाबा, 2 फंडरूं पियो यो गोश्त गेल जाए। ॿुधी चई ईअं थो ॼण सॼी ॼण खाईंदी कोन, रुगो मां हिकिड़ो खाईंदुसि, ईअं न। चाचा सबाजड़ा, हुन सां मज़ाक न कंदो कर, हू वरी चिड़ी वेंदी।
किरण खान इन जुमे असां जा भोग चर्चा पिया हलंदा आहिनि इन्हनि भोग चर्चनि ते कोन चिड़ंदो ई ॿुधे अदी निमाणी मासी रही मां देर कई आहे छोकिरनि खे आटण हणो आहे हेड हणणी आहे अदी मूमल तूं ई हणी वठे न सामान त वठी आया आहियूं पर अञा ताईं तयारु कोन्हे कयो छा वठी आया आहियो हेड केसु फुल आटण मासी रही मां खोड़ सारो सामान वठायो आहे अमा तव्हां सामान सां छेड़छाड़ न कजो मां वञी अधी रहीमा खे वठी थो अचां हिन कलाम जी फरमाइश आहे चवां धीअ खे ड्रिगे गन वारी कुहाड़ी हिते बि नथी मुड़े मां चवां थी अदी खे त बहारी तंग थी करे अदी हाय अदी निमाणी छोकिरियुनि जो अरकान ॾिसे थी वनवाह में वेठियूं आहिनि पोइ बि विढ़नि थियूं निमाणी धीअ मूमल बि ख़ुशि न थिए उते बि हिननि जो रोज़ु जहिड़ो हूंदो अदी तूं भेनरुनि सां हली कचहरी कर त मां कुंवारनि लाइ बुसरी पचाए अचां हा धीअ मुंहिंजी नियाणी सुबुह खां वठी नाश्तो बि नाहे कयो अबा दोसन सबा जे देर कई आहे घर वञी मोकिलीस मंज़िल पर आहे चाचा बाबो तयारु पियो थियो अची वेंदो मास्तर किथे किथे भता सॾ ॾियण था वञो बाबा काछे में कुछ वरड़नि जा दोस्त आहिनि उन्हनि खे यादि करण था वञूं दोस्तनि जी शादीअ में कुझु घर कोन सॼासीं सो मयारूं पिया ॾियनि सबा जड़ा मूंखे कलाक थी वियो तुंहिंजो इंतज़ार थो कयां कपिड़ा इस्त्री थियल कोन आहे सोचियो त कपिड़ा इस्त्री करे था ॾियूं पाए वञूं मुंहिंजो बाबा कपिड़ा इस्त्री थियल कोन आहिनि त मिड़ई ख़ैर आहे देरि थी पई थिए पर असांजी दोस्तनि खां वधीक हुनजी माई आहे ज़िद्दीरी मास्तर अंग्रेज़नि जे दौर में मायूं उन्हनि जूं बि ज़िद्दीरियूं हूंदियूं पर हिन असांजे दोस्तनि जी माई का ॿी शइ आहे उथ दा हलण जी कयूं वरी अञा घणा कम आहिनि जेके मोटर ते करणा आहिनि तव्हां कम जो ॿुधाए वञो भई असां कहिड़े कम जा आहियूं साईं अबा दोस्त न पहिरीं घर ॾे वठी ॾे भाॼी पोइ तूं ऐं खेरल कार्ड खणी वञी पहुचाइजो ठीकु आहे अबा दोस्त न डेकोरेशन वारे सां मिलियूं अचिजांइ बाबा जुमा ओता कहाणी आहे तुंहिंजे हवाले ओता कजी पारत थी वेठो जंहिं काॾे वञजांइ न मज़र उथ त यार हलो सेठ कार्ड मूंखे मिलियो आहे हुन ते लिखियल आहे गॾिजाणी 10 बजा टाइम 11 बजे बा पहिरियां भत खे तप ॾिबो पोइ होटल खोलींदासीं बाबा सॼे ॻोठ खे सॾु ॾेई आयो आहियां हिकु हिकु जो असुल दर खड़काए ॿाहिरि कढी सॾु ॾिनो आहे बाक़ी मायूं मथो खाई वियूं न मां चाचा छा पियूं चवनि पियूं असां मर्दाणो सॾु क़बूल कोन कंदियूंसीं पपन कल धंधो माशाअल्लाह भलो थियो सेठ कोन हो मंठार ओ बासी हिकड़ी ॾे आ धंधे खे ॿुड़ी ॾेई छॾिया बा हाणे कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सुभाणे मास्तर वारनि जो भत्तो आहे परे परे खां माण्हू ईंदा सवेर भरो कम ते अचिजो सेठ कार्ड मूंखे मिलियो आहे हुन ते लिखियल आहे गॾिजाणी 10 बजा टाइम 11 बजे बा पहिरियां भत खे तप ॾिबो पोइ होटल खोलींदासीं रुगो पेट जी अथव रोज़ीअ ते दिलि ई नथी चएव चंडा कंहिं जाइ जा सेठ माण्हू लोड़े छाजे लाइ थो पेट लाइ न मरण खां पोइ कहिड़ा ख़तमा ॾेराईंदा बा सेठ हिकु ॾींहुं होटल बंदि कंदे कहिड़ो किरोड़नि जो नुक़सान थींदई ठीकु आहे तव्हां हाणे धंधे ते ध्यानु ॾियो बाबा ॻोठ सॼे खे सॾु ॾेई आयो आहियां कुझु रहाए आयो आहियां घर बाबा सॼे ॻोठ खे सॾु ॾेई आयो आहियां हिकु हिकु जो असुल दर खड़काए ॿाहिरि कढी सॾु ॾिनो आहे बाक़ी मायूं मथो खाई वियूं न मां चाचा छा पियूं चवनि पियूं असां मर्दाणो सॾु क़बूल कोन कंदियूंसीं मूमल जे पेरनि खे कहिड़ी मेहंदी लॻल आहे जो हेसि ताईं न आई आहे मां त हिन खे चयो हो बाबा पर हीअ बि चाचे रही बख़्श जी धीउ आहे ज़िद ते चढ़े असुल न लहे
ॿियनि माइनि कुझु बि न चयो हूंदो, मूंखे ख़बर आहे न इहो क्रोध रुगो मासी ॼामुल कयो हूंदो। अमा मासी जामुल जो चवण बि त सही आहे न, ग़लति त उहा वीचारी बि कोन्हे। रोशन खे चयो गाॾीअ ते खणी वञई, सॾु ॾेई वरी सुता त मोटी अचो। चाचा मूं महिल अकेली छा करे, मां घोटे थी बि आहियां त कुंवारे थी बि, हिते ॾेर ऐं होॾे भेनरूं। चाचा कमु घणो आहे घणो। जेकॾहिं न वेंदी न त माइन खे बहानो थी पवंदो, तो न जेके इहे मेहंदी ऐं पिड़नि जा पैसा भरिया आहिनि इहे सभु वेंदई लहे मिटी थी। अदो रोशन ॿाहिरि वियो आहे, तूं वञ हुनखे वठी अच त मां वञा थी सॾु ॾियण। अदा शादी में छा छा करणो पवंदो असांखे त ख़बर ई न आहे, इन जी डायरेक्शन त ॾियो। मूंखे सभु ख़बर आहे, पर तोखे ॿुधाईंदुसि कोन। अड़े तोखे कहिड़ी ख़बर, तो कहिड़ियूं अॻु में शादियूं कयूं आहिनि, हिन खे ख़बर आहे। सुरीलो ॾिसो, मूंखे भाॼाईअ सभु कुझु सेखारे छॾियो आहे। अदा ॾिसंदो वञ भाॼाई जूं बेवाजबियूं, हिकिड़ो ॾेर मिठो ऐं ॿिए खे खटो थी करे। अड़े खटा ऐं मिठा ॿेर थींदा आहिनि, ॾेर न। गुल तूं ॿुधाए तोखे छा सेखारियो आहे भाॼाई? पहिरियां चाचे जे अङण ते हलबो, पोइ दरवाज़े ते रखियल ढकणीअ खे लत सां भञणो पवंदो, दरवाज़े खोलण जा पैसा ॾियणा पवंदा। जेकॾहिं पैसा खुलिया न खणी हलियो न त वापसि कोन मिलंदव। अड़े इहे सभु माइनि जा मसइला आहिनि, मर्दनि खे मुंहुं केरु ॾींदो? निमाज़ में घणा सजदा आहिनि इहा ख़बर अथव? इहो निकाह वारो मौलवी सम्झाईंदो न, बाक़ी पैसा छा जा थो वठे। ईद निमाज़ ते ॿियनि खे ॾिसी पढ़ी वेंदा आहियूं, हाणे बि ॿियनि खे ॾिसी पढ़ी वेंदासीं। अड़े ॻाल्हि त ॿुध, जहिड़े वक़्तु तव्हांखे लामा ॾींदासीं उते कहिड़ो जमायत गॾु हूंदी जो उन्हनि खे ॾिसी पढ़ंदव? यार एॾा वॾा मशहूर थी वियासीं, इहा बि ख़बर न आहे त छा आहे करणो। बाबो राति ईंदो न, चवंदासीं सेखारे छॾींदो। छोरा कंगे जी पचर मरण घड़ी ताणी बि न छॾजांइ। हिरे जी हेर टंग भॼेसि त बि न मुड़े, ही कंगो न ॾिए त गुज़ारे वञे। हाणे बस कर, बेद मुश्क सां ॿधल गॾ सेठ रुगो ॻाल्हि करे, तूं जो वात वागू वांगे खुली थो वञे। पपन पाणी पीआरे यार, ऐं मंठार खे चओ त का चांहि रूह वारी पीआरे। अड़े चांहि चङड़ी तयारु कजांइ, घणे अरसे खां पोइ रांझण वारा असांजे होटल ते आया आहिनि। हाँ यार सेठ, तूं का पारत करींसि, बाक़ी पाण जहिड़ी चांहि तयारु कहीं उहा त हारणी पवंदी। सेठ दिलबर, भत वारे ॾींहुं होटल खुलियल हूंदी या बंदि हूंदी? अबा हिकिड़ो ॾींहुं होटल बंदि कंदासीं, मास्तर असांजा आजियां कंदड़नि में नाला लिखराया। समाजा बाबा ॻोठ जो वॾड़ो आहीं तूं, तुंहिंजा बि बचा आहिनि, हिननि खे गाना बि तूं ॿुध। हाज़र मास्तर हाज़र, तुंहिंजा बचा मुंहिंजा पंहिंजा बचा आहिनि। पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अंग्रेज़नि जे वक़्त में बि अंग्रेज़ गाना ॿधंदा, पर यार ही गानो मास्तर को ॿी शइ आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वकील साईं ही संभाल त मां तेसि ताईं छोकरनि खे गाना ॿुधी वठां। बाबा ॿांहुर ते कर, शाबाश। लाया सजावा थींदो पुट, लाया। महिरबानी चाचा, महिरबानी समाजरा चाचा। बाबा लाया सजाया थींदई, औलादी थींदे औलादी। आमीन। असां न पढ़ी वॾी ग़लती कईसीं चाचा, पर पंहिंजी औलाद खे ज़रूर पढ़ाईंदासीं। मुंहिंजी हेॾारी आहे, छोकिरो ॼाओ या छोकिरी, मां ज़रूर पढ़ाईंदुसि। ए वाइदो पको ॾियो, सफ़ा लूण वांगुरु मज़बूत हुजे। पींघे में पधरा, धो पींघे में पधरा,
पींघे में पधरा जानू पींघे में पधरा पींघे में पधरा भाऊ पींघे में पधरा पींघे में पधरा जानू पींघे में पधरा धीमू मल मां ज़िद तां लही हिननि खे शादी जी इजाज़त बि ॾिनमि हाणे अधे खे चयो त हिननि खां को वाइदो वठी ॾे। कहिड़ो वाइदो अदा? इहो ई त तव्हां मास्टर थी करे बि पंहिंजे औलाद खे पढ़ाए न सघियो। छा ही पंहिंजा ॿार मुंहिंजा ॾोटा ऐं तुंहिंजा पोटा
पढ़ाईंदा? असां न पढ़ी वॾी ग़लती कईसीं चाचा, पर पंहिंजी औलाद खे ज़रूरु पढ़ाईंदासीं। मुंहिंजी हेॾारी आहे, छोकिरो ॼाओ या छोकिरी, मां ज़रूरु पढ़ाईंदुसि। ए वाइदो पको ॾियो, सफ़ा लूण वांगुरु मज़बूत हुजे। ॿारनि सां हिननि जो छा वञे, ॿारनि साम्हूं हिन जी मासी ॾींदी। तालीम ॿारनि लाइ लाज़मी आहे अमा। इल्मु इंसान खे अकुल वारो बणाईंदो आहे। इल्म ऐं अकुल वारा ॿार हूंदा त सदोरा सॾिबा। बाबा साईं, ॿई वॾड़ा वेठा आहियो, दुआ घुरो त असांखे सदोड़ा ॿार ॼमनि, पींघे में सिधड़ा सुम्हनि। पधरा पधरा पींघे